बिल्कुल। इफ़्तार कराइण जो सभ खां पहिरीं त इहो तव्हां खां पुछंदमि त मक़सदु छा आहे? इफ़्तार कराइण कंहिं रोज़ेदार खे, जेको रोज़ेदार रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जी रज़ा कारण ऐं अल्लाह करीम जल्ल जलालहू जो फ़र्ज़ सम्झी करे रोज़ो रखे थो। उहो जी रोज़ो जॾहिं बानो रखे थो त उन खे जेको इफ़्तार करायो वञे थो। जी इफ़्तार कराइण जो वॾो अजर आहे ऐं जेको बानो कंहिं रोज़ाइत खे, रोज़ेदार खे इफ़्तार कराए थो त उहा उन जे लाइ मग़फ़िरत जो, बख़्शिश जो सबबु बणिजे थो। सुभान अल्लाह। हज़रत नबी अकरम नूर मुजस्सिम शफ़ी उमम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अव्हां कंहिं रोज़ेदार खे रोज़ो इफ़्तार करायो। सहाबा इकराम अलैहिम रिदवान मां कंहिं सहाबी सगोरे उथी अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, असां मां हर माण्हू कंहिं रोज़ेदार खे रोज़ो इफ़्तार कराइण जी ताक़त कुव्वत नथो रखे। सही। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अव्हां कंहिंखे पाणीअ जे ढुक ते या ख़ारक छुहारे अध ते या खीर जे हिक ढुक ते रोज़ो इफ़्तार करायो। अव्हां खे बि ओतिरो ई अजर ऐं सवाबु ॾिनो वेंदो जेतिरो सवाबु रोज़ेदार खे आहे। सुभान अल्लाह। यानी जेतिरो अजर ऐं सवाबु रोज़े रखण वारे खे आहे, ओतिरो ई सवाबु जेको बानो कंहिं रोज़ाइत खे, रोज़ेदार खे रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जी रज़ा कारण रोज़ो खोलराए थो, रोज़ो इफ़्तार कराए थो त उन खे बि ओतिरो ई सवाबु मिले थो। ऐं जेको रोज़ेदार आहे उन जे रोज़ेदार जे अजर में, उन जे नेकी में का बि कमी नथी थिए, घटिताई नथी थिए। ऐं नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अगर कोई कंहिं रोज़ेदार खे पेट भरे करे मुकमल ढो करे रोज़ो इफ़्तार कराए थो त क़यामत जे ॾियारे अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हौज़ मां उनखे पीआरींदो। सुभान अल्लाह। ऐं उहो सुभान कॾहिं बि उञारो ऐं बुखारो न थींदो। सुभान अल्लाह। सुभान इहा अल्लाह। केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे उम्मत मुस्लिमा जे लाइ। ऐं ॾिसो न, मां राति बि गुज़श्ता प्रोग्राम में बि अव्हां जी ख़िदमत में इहो अर्ज़ु रखियो हो त रब्बुल आलमीन जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे। बिल्कुलु। त कंहिं न कंहिं तरीक़े सां मां बाने जी मग़फ़िरत थी वञे, बाने जी बख़्शिश थी वञे। ऐं ही त वॾी माना सर्टिफिकेट आहे न। सर्टिफिकेट तो मिली आका वञे। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हू उहा ज़बान आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त हिन ज़बान सां मां पाण न ॻाल्हाईंदो आहियां, मूंखां मुंहिंजो रब जेको ॻाल्हाईंदो आहे मां उहो चवंदो आहियां। त उहो काइनात जो महबूब रब्बुल आलमीन जो महबूब हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जंहिं कंहिं रोज़ेदार खे पेट भरे करे खारायो त अल्लाह करीम उनखे मुंहिंजे हौज़ मां पीआरींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कारी मसूद साहब जन